अल्हम्दुलिल्लाह जोही शहर ऐं जोही तालके जी तारीख़ रही है त जोही जा माण्हू जोही जा कारकुन जेके जमीयत उलमा इस्लाम सां वाबिस्ता आहिनि अल्हम्दुलिल्लाह बा हिम्मत ऐं मुजाहिद साथी आहिनि। जॾहिं बि जेॾी महल बि कायद जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान ऐं कायद सिंध हज़रत अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरे साहब जो ऐलान थियो आहे, जिथे भी पहुँचण जो हैदराबाद पहुँचण जो ऐलान थियो हुजे या कराची या इस्लामाबाद पहुँचण जो ऐलान थियो हुजे, अल्हम्दुलिल्लाह जोही जे दूर दराज इलाक़नि खां ही मुजाहिद साथी ही बाहिम्मत साथी हमेशा सब खां अॻु भरा रहिया आहिनि ऐं पंहिंजी हिम्मत जो मुज़ाहिरो इन्हनि कयो आहे। ईअं आहे या कोन्हे को? अल्हम्दुलिल्लाह हीअ ग़ैरतमंद जमात हर दुख सुख में इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ हिन मुल्क जे अंदर इस्लामी कानून के नाफ़िज़ करण जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जे हितों जे कारकुननि ज़िले दादू जे कारकुननि अॻ में भी निभायो। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं आज़ादी मार्च जो ऐलान थियो, जॾहिं आज़ादी मार्च जी तारीख़ तय थी, कायद जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान सॾ कयो, कायद सिंध जो ऐलान हुयो त जोही जे इलाके मां भी सवे कारकुन पंहिंजे सिरनि सां कफन ॿधी करे उहे इस्लामाबाद रवाना थिया ऐं आख़िरी दुआ ताईं इस्लामाबाद मौजूद हुया। अॼु कायद सिंध मौजूद आहे ऐं पूरी ज़िले जी क़यादत मौजूद आहे। अॼु भी तव्हां बरमला तौर ते ऐलान कयो, हाणे 26 मार्च ते कायद जमीयत ऐलान कयो आहे, कायद सिंध ऐलान कयो आहे। कहिड़ा कहिड़ा इस्लामाबाद हलंदा भरपूर नमूने सां कायद जमीयत जे हुकुम ते समूरा 26 मार्च ते इंशाअल्लाहुल अज़ीज़ काफ़िला इस्लामाबाद रवाना थींदा इंशाअल्लाह। चो इंशाअल्लाह भरपूर नमूने सां चो इंशाअल्लाह। हिन जमात पंहिंजी जमात के पंहिंजी क़यादत के हमेशा हर हाल में ये जमात कायदीन सां गॾु रही आहे। जेॾी महिल भी सुर थियो आहे इंशाअल्लाहुल अज़ीज़ हिननि पाण मल्हायो आहे। अॼु क़यादत मौजूद आहे त मां अॼु भी तव्हां खां वाइदो ऐं वचन थो वठणु चाहियां, कायद सिंध जे आहियो तव्हां वाइदो कयो त इंशाअल्लाह जमात जे करे इस्लाम जी सरबुलंदी जे करे असांजी जान भी हाज़िर आहे। जान ॾियण जे लाइ तयारु थी वेंदो, जिथे भी सॾ थियो उते पहुचंदो। जेकॾहिं क़ुर्बानी ॾियणी पवे क़ुर्बानी ॾींदो, पंहिंजो शहर छॾिणो पवे छॾींदो, इस्लामाबाद पहुचणो पवे पहुचंदो। पंहिंजी जान सां गॾु जेकॾहिं जमात जी सरबुलंदी जे लाइ इस्लाम जे कानून जे लाइ ख़त्म नबूवत जे अक़ीदे जे तहफ़ुज़ जे लाइ हिन ज़ालिम हुक्मराननि जे तख़्ते खे ख़त्म करण जे लाइ जेकॾहिं असांखे पंहिंजो माल ॾियणो पवियो त कहिड़ा कहिड़ा माल ॾींदा? बाक़ाइदे ॾींदो इंशाअल्लाह भरपूर नमूने सां। त इंशाअल्लाह 26 मार्च ते जेको असांजो कारवान हलंदो उन कारवान के कामयाब बनाने जे लाइ तव्हां जानी हवाले सां भी असांजी नुसरत ऐं मदद कंदो ऐं इंशाअल्लाहुल अज़ीज़ माली हवाले सां भी ताउन कंदो। कहिड़ा कहिड़ा माली हवाले सां ताउन कंदा? भरपूर नमूने सां। जेकॾहिं सिर्फ़ इरादो आहे या पक्को यकीन सां था चओ? पक्को इरादो आहे पोइ भला अॼु असां पंहिंजा साथी लायूं हेठि चंदे जे लाइ कहिड़ा कहिड़ा ॾींदा? कायद सिंध जे लाइ जमायत जे लाइ चंदे जो ऐलान थिए कहिड़ा कहिड़ा ॾींदा? हिन हुक्मराननि खे ख़बर पवे त तव्हां वटि अमेरिका जो पैसो आहे, तव्हां वटि यहूदियुनि जो पैसो आहे ऐं जमीयत उलमा इस्लाम वटि हिननि मुजाहिद कारकुननि जो पैसो आहे। इंशाअल्लाह असांजा साथी लहनि था हिते मौलाना अब्दुल अज़ीज़ ख्वारो साहब, मौलाना हाफ़िज़ अब्दुल हक साहब के ऐं कारी अब्दुल अज़ीज़ ऐं गाज़ी अब्दुल्ला रुमाल खणी करे हेठि लहंदा। को भी कारकुन कम अज़ कम 200 खां घटि न ॾे, 1000 ॾियो, 5000 ॾियो, 10000 ॾियो। जमात जी सरबुलंदी जे लाइ इस्लामाबाद पहुचणो आहे। को भी कारकुन न रहिजे, हर कारकुन भरपूर नमूने सां पंहिंजो हिस्सो शामिल करे। कायदे
कायदे सिंध फरमाए त 200 कम अज़ कम इन जे करे 100 तव्हांजो 100 तव्हांजी घरवारीअ जो कुंवारा जेके आहिनि उहो 200 इन जे करे ॾियनि त इंशाअल्लाह दुआ घुरूं था अल्लाह कंदो उन्हनि जा घर आबाद थी वेंदा। लहो शाबाश, को बि कारकुन न रहे, को बि कारकुन न रहे। ही तव्हांजो हिस्सो ख़त्म नबूवत जे अक़ीदे जे तहफ़ुज़ जे लाइ आहे। इंशाअल्लाह तव्हांजा इहे 200 ज़ालिम हुक्मराननि जे मथां मीज़ाइल बम खां बि वधीक ख़तरनाक आहिनि। इंशाअल्लाह उनखे ख़बर पवंदी हो इंतिहा दर्जे जी प्रोपेगेंडा हलाइनि था त हिननि वटि फलाणनि जो पैसो आहे, हिननि वटि फलाणनि जो पैसो आहे। असां दुनिया वारनि खे मीडिया वारा मौजूदु आहिनि, असां वटि असां अमेरिका जे पैसे ते लख लानत कयूं था, यहूदियुनि जे पैसनि जे मथां लख लानत कयूं था, ईसाइनि जे पैसे जे मथां लख लानत कयूं था। असांजे लाइ ही कारकुननि जो जेको सरमायो आहे, असांजे लाइ बास ऐं फ़ख़्रु हे कारकुन आहिनि। जमियत उलमा इस्लाम वटि कारकुननि जो उहो जथो आहे, जमियत उलमा इस्लाम वटि कारकुननि जी उहा क़ुवत ऐं ताक़त आहे जो पूरी दुनिया जूं क़ुवतूं ऐं ताक़तूं तस्लीम करे चुकियूं आहिनि त पाकिस्तान जे अंदरि सभ खां वधीक मुनज़्ज़िम, सभ खां वधीक ताक़तवर जमात आहे त तव्हांजी जमात जमियत उलमा इस्लाम आहे। तव्हां इस्लामाबाद में आज़ादी मार्च जे दौरान साबित करे ॾेखारियो, आज़ादी मार्च में जेको नज़्मो ज़ब्त हो तव्हां साबित करे ॾेखारियो। शाबाश, को बि साथी न रहे। ॿ दोस्त हेॾां अचनि, अब्दुल्ला खणी किरियो, गाज़ी अब्दुल्ला हेॾा पोयां वठो। शाबाश, सभु दोस्त पंहिंजे जेब में हथ विझनि। को बि दोस्त न रहिजे, को बि जमाती न रहिजे, उहिदेदार हुजे, कारकुन हुजे, को बि न रहिजे। इंशाअल्लाह हिन फंड खां बाद में क़ाइद सिंध जो ईमान अफरोज़ ख़िताब थींदो, इनक़िलाबी ख़िताब थींदो। को बि दोस्त न रहिजे, हर दोस्त पंहिंजी जमात, सभु दोस्त वेठा हुजनि, सभु दोस्त वेठा हुजनि, को बि दोस्त न उथे।